सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायो बोली बचाई। हाँ कोई गाल करना। नेक्स्ट केरा। हाँ भाई मां पुट आहिनि न। अरे ध्यान रखजो उन्हनि खां 5 लाख रुपया वरिता आहिनि। मूंखे त ख़्याल आहे छो त बिना ऑडिशन जे ई पास करे छॾियो। न न मुर्गे खे हलाल करण खां पहिरीं हुनजी बांग त ॿुधी वठूं। ओम शांति। छा मुर्गो छा बांग चो शिव बाबा। हम भोले भंडारी तुझी बैल के आए सवारी सदा शिव भोले भंडारी। वेझराई में महादेव जा सगड़ा उत्सव मल्हायो वियो भारत जे घणनि शहरनि में। पेश आहे बेंगलोर ऐं मुंबई में थियल महादेव जे सगड़नि जूं कुछ झलकियूं। बेंगलोर में सिंधी काउंसिल ऑफ इंडिया बेंगलोर लेडीज चैप्टर ऐं क्यूबन पार्क ग्रुप जे सहयोग सां शेषाद्रीपुरम में महादेव जा सगड़ा कार्यक्रम रखो वियो। महादेव जी पूजा अर्चना हवन ऐं आरती कई वई। हिन मौके ते सिंधी काउंसिल ऑफ इंडिया बेंगलोर लेडीज चैप्टर पारां नई सोच हिक मैगज़ीन जो मुहूर्त पिणु थियो, जंहिंजो मुहूर्त कयो वाइस प्रेसिडेंट बिहारी लाल मीणा जी। हिन प्रोग्राम में सांस्कृतिक कार्यक्रम जो कुछ झलकियूं ॾिसंदासीं। जेके चमन शिव भोले बस तू ते मेरा जी आही। बोला ते मेरा जी आही। कष्ट कटी थो दीन दयाला देर न थो दमलाई। मुंबई जे बांद्रा में महादेव जा सगड़ा उत्सव वडी धूमधाम सां बांद्रा हिंदू एसोसिएशन में श्री अजीत मान्याल जे नेतृत्व में मनायो वियो। हार जे खटवारा दरबार साहिब में भारती मान्याल महादेव जे सगड़नि जी कथा ॿुधाई। बीजेपी मुंबई सिंधी सेल जा प्रेसिडेंट श्री हीरू थारियानी जी, राजू लालवानी जी, वाइस प्रेसिडेंट भागू मोरदानी जी, मुकेश रूपानी जी, जनरल सेक्रेटरी विजय जेसानी, सुरेश रोहड़ा, शीला मंजानी ऐं बीजेपी सिंधी सेल मुंबई जी सेक्रेटरी चंदा वीरानी जी खबर ते नजर रखी ऐं सिंधु दर्शन तारी पहुंचायो। नेक्स्ट तू ई आई जेके वॾो माण्हू थियणो आहे। हा हा हुअं त मुंहिंजो पुटु ॾाढो होशियारु आहे, पर 8वीं क्लास में फेल थींदे 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 अलाए कॾहिं वॾो थी वियो ख़बर ई कान पई। अच्छा त केतिरे में आहे हाणे तव्हांजो शहज़ादो? 8वीं क्लास में। समझी वियुसि सभु समझी वियुसि। छा वॾो माण्हू इहा त उहा ई ॻाल्हि थी। 6 फुटनि जो पाण त 3 फुटनि जो गॾो सॼो ॾींहुं चढ़ी पियो घुमंदो हूंदो, थी वेंदो वॾो माण्हू। हा वो भी फटाफट। रहर की साहिब सिंध पाकिस्तान जे हज़ूरी रूप साईं साधराम ऐं उन्हनि जा शहज़ादा रोहित साईं जी पधारिया महाराष्ट्र जे अमरावती जे शिवदारा आश्रम में ऐं छत्तीसगढ़ जे रायपुर जे श्रद्धानी दरबार में। साधराम साहिबनि जो अमरावती में स्वागत कयो पूज्य साईं डॉक्टर संतोष कुमार ऐं छत्तीसगढ़ में रायपुर जे साईं युधिष्ठिर लाल जी। खबर ते नज़र हुई दीपक रामचंदानी जी। गुजरात जे अहमदाबाद में सिंधी कौम पारां सिंधी प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट जो आयोजन कयो वियो अदानी स्टेडियम में। हिन प्रीमियर लीग जा ओनर हुया जगदीश मोटवानी जी ऐं राजा बहरवानी जी, जंहिंमें मुख्य मेहमान हुया मशहूर फिल्म स्टार सुनील शेट्टी जी, जिन करण राधानी, अनिल सावलानी ऐं अमित लालवानी जहिड़नि खिलाड़ियुनि जो सन्मान कयो। खबर ते नज़र हुई प्रकाश बेलानी जी। महाशिवरात्रि आई, सुखन जी दात्री आई, मगन मंडोले रे, चौबम बोले रे। शिव शंकर बोले भंडारी जी महाशिवरात्रि जो त्योहार ऐं हिन भेरे ॾेखारूं पिया जोधपुर सिंधी पंचायत पारां अध्यक्ष रमेश खटवानी व प्रभु ठारवानी जी अगुवाई में खीर मिश्री जे पंचामृत सां शिव जी जो अभिषेक कयो वियो। पोइ आरती प्रसादी जो पुण्य भक्तन पारां वरतो वियो। इन्ही तरीके सां साईं चांडूराम जी जे नेतृत्व में यूपी जे लखनऊ में भी शिवलिंग ते गुल फुल खीर मिश्री नारियल धतूरो ऐं बेल पत्र अर्पित करे भव सागर सां पार थियण लाइ पुण्य कर्म कमाया विया। जोधपुर सां संजय चंदी रामानी ऐं जेठानंद लालवानी जी हिन खबर के सिंधु दर्शन ताणी मोकिलियो ऐं उत्तर प्रदेश लखनऊ सां खबर ते नज़र रखी चंदन दास वानी।
मध्य प्रदेश भोपाल जे बैरागढ़ जे संत हिरदाराम कुटिया जे ॿाहिरि राधा कृष्ण जी रास लीला जो आयोजन वृंदावन मंडली पारां निरंजन धाम जे तत्वदान में रखियो वियो। ब्रह्मलीन संत शिरोमणि साईं जगदीश महाराज जी जे शताब्दी उत्सव ते हिन प्रोग्राम में मुख्य रूप सां पधारिया हुआ हरि सेवा धाम भीलवाड़ा जा महंत साईं हंसराम जी, निरंजन धाम जा प्रेसिडेंट चंदर चंदानी, अजमेर मां साईं स्वरूप दास जी, किशनगढ़ मां साईं श्यामदास ऐं हनुमान बाऊ जी। ख़बर ते नज़र हुई राम त्रिलोकानी जी। महाराष्ट्र जे उल्हासनगर जे पप्पू कालानी जी धर्मपत्नी MLA ज्योति कालानी जी पुलिस वुमेन्स लेडी डॉक्टर्स एंड पॉलिटिकल लेडी एक्टिविटीज जो कयो सन्मान इंटरनेशनल वुमेन्स डे ते। ख़बर ते नज़र हुई असांजे शुभ चिंतक मनोज लासी जी। महाराष्ट्र नागपुर जड़ी पटका जे साईं वसण शाह चौक में विदर्भ सिंधी विकास परिषद संस्था आयोजित करायो श्रीमद भगवत कथा ज्ञान यज्ञ। संत श्री अतुल कृष्ण भारद्वाज भक्तन के भागवत जी कथा बुधाई। मुख्य अतिथि हुआ BSS नागपुर अध्यक्ष श्री घनश्याम कुकरेजा जी ए BJP युवा मोर्चा नागपुर अध्यक्ष डॉक्टर मुकेश साधवानी जी ए चकरभाटा झूलेलाल मंदिर जे लाल साईं भी उते दर्शन दिनो। ॾिसण ऐं ॿुधण वारनि के पुणे कमाईंदड़ हिन शानदार ख़बर के सिंधु दर्शन ताणी मोकिलियो नागपुर सां संजय कुकरेजा जी। कटनी मध्य प्रदेश जे माधव नगर में वसियल मेहर दरबार में परम पूज्य सतगुरु बाबा थांवरदास साहिब जिन जो वर्सी महोत्सव मनायो वियो वॾे धार्मिक कार्यक्रम सां। इन प्रोग्राम में सुबुह जो दरबार मां शोभा यात्रा कढी वई, जंहिंमें रथ ते सवार हुई दादी नानकी जी हज़ारे श्रद्धालुनि सां गॾु। हिन मौके ते भजन, कीर्तन, हवन ऐं भंडारे जो बंदोबस्त पिणु कयो वियो हो। हिन ख़बर ते नज़र हुई कटनी मां मोहित जगवानी जी जी। हाणे करे ॾेखार तोखे छा ईंदो आहे। यस मैम, यस यस यस। सिचुएशनल एक्टिंग कर। अॼुकल्ह जेको मुद्दो आहे न राष्ट्रगान मां सिंध शब्द कढण जो, उहा कर। राष्ट्रगान मां सिंध हटाइण जो मुद्दो। हाँ, एक सेकंड ॾियो प्लीज। हाँ मैडम, उहे त ये सोच थोड़ी नई, थोड़ी अलग, पर भाई बेमिसाल ऐं लाजवाब आहे। भई उहे त हिंदुस्तान जे राष्ट्रगान मां सिंध हटाइण जो को मुद्दो उथे ई कान थो ऐं ना ही कॾहिं कानून इन्हे जी इजाज़त बि ॾींदो। पर हिन बेतुके सवाल जो बि असां सिंधियुनि वटि ॾाढो सुहिणो जवाब आहे। भई छो न असीं हिंदुस्तान में पंहिंजो सिंधिस्तान ठाहियूं, हिंद में सिंध ठाही पंहिंजी ज़मीन पंहिंजो आसमान ठाहियूं। उहे ही हिंदुस्तान जी सीमा खां लॻंदड़ हिंद महासागर जे पासे में कुछ द्वीप आहिनि। उन में हिकिड़ो शानदार द्वीप आहे पाम बाम आइलैंड। असां सिंधी इहे अगरि सरकार खे चऊं कि उन पाम जो नालो मटी करे उन खे सिंध ठाहियो वञे, हिंद जो सिंध, त सोचियो असां वटि पंहिंजी स्टेट हूंदी, पंहिंजो राज्य हूंदो, पंहिंजो ही हुकूमत हूंदो ऐं उन खां पोइ असां सरकार खां घुरी था सघूं असांखे 24 आवर्स जो चैनल खपे, असांखे पंहिंजो सिंधु भवन खपे, असांखे झूलेलाल मंदिर खपे ऐं सरकार खे असांजी इहो डिमांड्स मञणी पवंदी। मम्मा जी चच हा आयसि पुट। ॾिठव मुंहिंजे पुट जो हुनर। तव्हां उन सां मिली फिल्मूं ठाहींदा न त मची वेंदी सॼे फिल्म इंडस्ट्री में हलचल। तव्हीं ॾिसंदा विश्व जे कुंड कुर्छ मां अचण वारनि ॾींहंनि में थियण वारनि सिंधी उत्सवनि जूं जानकारियूं ऐं झलकियूं हलचल ख़बरुनि में। सभिनी भाउरनि ऐं भेनरुनि खे कुर्बाइती कोठा आहे। स्वामी राजाराम साहिबनि जी 56वीं वर्सी उत्सव ते छत्तीसगढ़ जे न्यू रायपुर स्थित पवित्र शदानी दरबार में 3 मार्च खां 2 अप्रैल ज़रूर पधारजो। कमाल आहे, धमाल आहे, बेमिसाल आहे। त पोइ तव्हांजो छा ख्याल आहे? सिलेक्टेड। हाणे ही बि थी वेंदो वॾो माण्हू। जीअं आहिनि असांजा सिंधियत जा शहदाई।